बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। जेॾो तुंहिंजो नाव बाजब ओडियाई मंगा, जेॾो तुंहिंजो नाव बाजब ओडियाई मंगा, रिय थंभे रिय थोणीअ, तूं छपर तूं छांव, आऊं को ॼाड़ो कहां तोखे मालूम सबकी। अस्सलामु अलैकुम मुंहिंजा तमामु नाज़रीन, उमेद करियां थी त तव्हां सभु बिल्कुलु ठीकु हूंदव। खोड़ सारी दुआऊं तव्हां सभिनीनि जे लाइ, नेक तमन्नाऊं तव्हां सभिनीनि जे लाइ। ऐं अव्हांजी पंहिंजी मेज़बान ताहिरा जो हुयो ऐं प्रोग्राम तव्हांजो पंहिंजो सुबुह में हाण ऐं साण खणी मौजूदु आहियां। हैव अ गुड मॉर्निंग। सुबुह सुबुह जो सलाम अव्हां सभिनीनि खे सुबुह में राण जे हिन मंच तां हिन अङण तां क़बूल पवे। नाज़रीन, ही अङण अव्हांजो आहे ऐं अव्हां सां ई हीउ प्रोग्राम ख़ूबसूरत बणिजे थो। मां पहिरीं थोरो फेसबुक जो ऐं यूट्यूब जो ज़िक्र कंदी हलंदसि ऐं पोइ पंहिंजे इंट्रोडक्शन जी तरफ़ अॻियां वधंदसि। यूट्यूब ते चैनल मौजूदु आहे मेहरान टीवी एंटरटेनमेंट जे नाले सां, त तव्हां तमामु एंटरटेनमेंट साइड जा प्रोग्राम्स उते ॾिसी सघो था। ऐं उनखां अलावा फेसबुक जो बि ज़िक्र कंदसि। मेहरान टीवी एंटरटेनमेंट जे नाले सां पेज मौजूदु आहे फेसबुक ते, त तव्हां उहो बि फॉलो करे सघो था, ॾिसी सघो था। सेगमेंट्स उते डिफरेंट प्रोग्राम्स जा शेयर कया वेंदा आहिनि ऐं काफ़ी माण्हू फेसबुक जे थ्रू बि ॾिसी रहिया हूंदा आहिनि ऐं फेसबुक जे थ्रू जेके क्लिप्स तव्हां ताईं पहुचंदा आहिनि, अक्सर मतिलबु यंगस्टर्स उते उनखे वॉच कनि था ऐं काफ़ी सारा अहिड़ा नौजवान बि आहिनि जेके हिन प्रोग्राम में अपीयर थियणु चाहींदा आहिनि ऐं यकीनन कोशिशि रहंदी आहे त असां सभिनीनि खे वेलकम चऊं ऐं ख़ासि तौर ते जिन जो सुठो कमु हुजे उन्हनि खे असां ज़रूरु हिकिड़ो स्पेस ॾियूं। ऐं असां जंहिं सोसाइटी में रहूं था, आम माण्हू खे हर फील्ड जे बारे में माना ॼाण न हूंदी आहे ऐं काफ़ी अहिड़ियूं ॻाल्हियूं हूंदियूं आहिनि जेके जॾहिं असां स्क्रीन ते ॿुधंदा आहियूं डिस्कस थी रही हूंदियूं आहिनि, कंहिं बि फील्ड जे हवाले सां को डिस्कस थी रहियो आहे, त पोइ ज़ाहिरी ॻाल्हि आहे ॼाण उहा आम माण्हू ताईं पहुचंदी आहे ऐं मुआशिरे में हिकिड़ो स्क्रीन जो सुठो असरु ज़रूरु हूंदो आहे। सियासी मुआशी लिहाज़ खां हर सोसाइटी जा हिकिड़ा पंहिंजा पंहिंजा इशूज़ ज़रूरु हूंदा आहिनि ऐं ईअं माना मुमकिन न आहे सियासी मुआशी बहराननि खे कंहिं क़ौम मुंहुं न ॾिनो हुजे। असांखे इहा तारीख़ गवाह आहे, तारीख़ असांखे ॿुधाए थी त सियासी मुआशी जेके बि मामला थियनि था, हर क़ौम उनखे माना ॾुखियाईनि खे ज़रूरु मुंहुं ॾिए थी ऐं कॾहिं कॾहिं ईअं हूंदो आहे त सियासी तौर ते कुझु क़ौमूं ॾाढियूं स्ट्रॉन्ग हूंदियूं आहिनि, कुझु मुआशी तौर ते ॾाढियूं स्ट्रॉन्ग हूंदियूं आहिनि, पर असां हूअं दुनिया जा माना इनकलाब बि पढ़ंदा आहियूं त असांखे ख़बर पवंदी आहे त ज़ाहिरी ॻाल्हि आहे जिते मसइलो थींदो आहे त पोइ उन मसइले जो जॾहिं हलु निकिरंदो आहे ऐं उहो हलु कढण वारा बि आम माण्हू हूंदा आहिनि, उहो को थर्ड पार्टी अची करे उनखे सॉल्व न कंदी आहे। आम माण्हू इहे सभु शयूं जेको आहे न उनखे फेस कंदा आहिनि, त आवाज़ बि उन्हनि जो ई वधीक हूंदो आहे ऐं ॿधी बि उन्हनि जी हूंदी आहे, त पोइ असांखे जेको आहे न हिकिड़ो सुठो रिज़ल्ट ज़रूरु मिलंदो आहे। नाज़रीन, लॉ एंड ऑर्डर जी सिचुएशन ते बि ॻाल्हाईंदासीं, क्लाइमेट ते बि ज़रूरु ॻाल्हाइण जी कोशिशि कंदासीं। प्रोग्राम में साथ मौजूदु आहे मीज़ान बैठक प्रीमियम, चूरो चांहि जो ख़ुशियूं, ख़ुशियुनि जो मतिलबु आहे गॾिजाणियूं, वेहकूं, बैठकूं ऐं हिकु सुठी बैठक लाइ नाज़रीन अहिड़ी चांहि ज़रूरी आहे जेका हुनजी पंहिंजाइप सां हम आहंग हुजे। सो हिन स्पॉन्सरशिप सां पंहिंजे प्रोग्राम जी तरफ़ मां अॻियां वधां थी। मूं लॉ एंड ऑर्डर जी सिचुएशन जे हवाले सां ज़िक्र कयो त हुन ते बि ॻाल्हाईंदासीं। असां सिर्फ़ु कराची में ॾिसूं, कराची चयो वेंदो आहे त माण्हुनि जो समुंड आहे कराची में ऐं उन ई जॻह ते असां ॾिसूं त माण्हू त आहिनि ई आहिनि, पर गॾोगॾु असां ॾिसंदा आहियूं त हर ॿियो माण्हू जेको आहे न पंहिंजे घरां गाॾी खणी निकिरंदो आहे। मां कराची जो ज़िक्र इन लाइ कयां पई त मेट्रोपॉलिटन सिटी आहे ऐं हींअर जेको आहे असां ॾिसूं था त अरबन साइड जेको माण्हुनि जो ज़ाहिरी ॻाल्हि आहे लॾ पलाण आहे, ॻोठनि मां निकिरी जॾहिं माण्हू शहर जी तरफ़ रुख कनि था त शहरी ज़िंदगी जा पंहिंजा मसइला हुजनि था ऐं शहरी ज़िंदगी जा पंहिंजा हिकिड़ा चैलेंजिस मां चवां, ॾुखियायूं मूंखे चवणु घुरिजे, त उहे ज़रूरु हूंदियूं आहिनि। हर ॿियो माण्हू गाॾी जॾहिं खणी निकिरंदो आहे त असांखे पोइ तमामु घणा ट्रैफ़िक जा माना उहे इशूज़ साम्हूं अचनि था ऐं कराची अहिड़ो शहरु आहे जिते तव्हां सुबुह जो निकिरो ऐं यू आर नॉट श्योर त तव्हां पंहिंजे कम खां पोइ आराम सां टाइमली घर ते पहुचंदा। ईअं माना अगरि तव्हांजी गाॾी किथे स्टक थी वञे ऐं किथे तव्हां ट्रैफ़िक में फासी था वञो त पोइ सॼो जो सॼो ॾींहुं थी वेंदो आहे ऐं माना तव्हांजो टाइम सॼो किल थी वेंदो आहे। पर उन जॻह ते मां जॾहिं हैदराबाद जी बि ॻाल्हि कयां थी त हर ॿियो माण्हू इन ॻाल्हि जी शिकायत करे थो त बाबा असां वॾी गाॾी खणी केॾांहुं बि नथा निकिरी सघूं। हर माण्हू चाहींदो आहे त कमकार आहे त पोइ इवनिंग टाइम में उहा मोटर बाइक खणी असां निकिरूं या हिन वक़्तु स्कूटी जेको आहे सो उहा हर घर में मौजूदु ज़रूरु आहे, त पोइ थोरो घणो कमु थींदो आहे त हर को चवंदो आहे त नंढी गाॾी खणी असां वञूं। छो त ट्रैफ़िक जा मामला असां वटि ॾींहों ॾींहुं ख़राबु थींदे नज़र अचनि पिया ऐं आम माण्हू त ज़ाहिरी ॻाल्हि आहे उहो किराए करे रहियो हूंदो आहे त पुलिस डिपार्टमेंट जूं शिकायतूं बि करे रहियो हूंदो आहे
ऐं उन ते हिकिड़ो जेको आहे सो प्रेशर बि माना आम माण्हू ते हिकिड़ो ज़रूरु हूंदो आहे। लॉ एंड ऑर्डर जी सिचुएशन खे केरु सही करे सघे थो? ज़ाहिरी ॻाल्हि आहे असांजा इदारा जेके आहिनि उहे ई सही करे सघनि था ऐं उहे ई सुठा क़दम खणंदा ऐं सुठे तरीक़े सां शयुनि खे इम्प्लीमेंट कराईंदा त ज़ाहिरी ॻाल्हि आहे आम माण्हू बि उन ते अमल ज़रूरु कंदो। ऐं छो न कंदो? जेकॾहिं असां वटि हर शइ क्लियर हुजे, सही तरीक़े सां असांखे जेको आहे न अमल करायो वञे त आम माण्हू बि अमल कंदो। पर किथे न किथे उन आम माण्हू जी बि ग़लती ज़रूरु हूंदी आहे। मिसाल जे तौर ते जिते असां ॾिसूं था त असांखे किथां क्रॉस नाहे करिणो, असां जेको आहे सो पंहिंजी जल्दी में पंहिंजी माना तकड़ में पंहिंजे टाइम खे बचाइणु चाहींदा आहियूं त उतां बि असां गाॾी कढी वेंदा आहियूं। पोइ पोयां भले जेको आहे सो असांखे माना उहो रूल्स रेगुलेशन सभु असां टोड़े हलिया वेंदा आहियूं। त हिते आम माण्हू जी ग़लती ज़रूरु हूंदी आहे। गर्मी जो बि ज़िक्र ज़रूरु करणु चाहींदमि ऐं हिन वक़्तु तव्हां ॾिसंदा हूंदा, ज़ाहिरी ॻाल्हि आहे हर को फोरकास्ट चेक करे थो त असांखे पंजाब में त मींहं शुरू थी विया आहिनि, पर सिंध में ॿुधायो वियो त हिन हफ़्ते में जुलाई जे पहिरें हफ़्ते में मींहुं वसंदो। पर हींअर घुट इलाही थी वई आहे, माना हवाऊं जेके सुठियूं लॻंदियूं हुयूं उहे हवाऊं हिन वक़्तु असांजे माना बंदि थी वियूं आहिनि। ऐं जॾहिं बि सफोकेशन थींदी आहे, घुटूं शुरू थिंदियूं आहिनि त पोइ मींहं जा आसार हूंदा आहिनि। ऐं अॻे दौर जा माण्हू माना मौसम ॾिसी करे उहा आब हवा महसूसु करे, हवा बंदि आहे, हवा जो रुख कहिड़ी तरफ़ आहे, त हू अंदाज़ो लॻाए छॾींदा हुया त कॾहिं मींहं वसंदा ऐं कीअं माना मौसम तब्दील थींदी। त पोइ हू वरी पंहिंजो पाण खे बचाव जा जेको आहे न सभु उहे बि माना कमु करे रहिया हूंदा हुआ। पर हींअर असां सोलर प्लेट्स ॾिसूं, हर घर में माना टेरिस जे मथां सोलर प्लेट्स आहिनि ई आहिनि। ऐं असां चाहींदे बि जेको आहे सो लाइट जा जेके इशूज़ आहिनि उन्हनि खे एॾो फेस नथा करे सघूं त हर माण्हू सोलर जे तरफ़ अॻियां ज़रूरु वधणु चाहे थो त असांजो सिस्टम जेको आहे सो उहो सोलर ते हुजे त जीअं हरू भरू असांखे घणी मुश्किल खे मुंहुं न ॾियणो पवे। पर अक्सर पाण ॾिसंदा आहियूं त जॾहिं बि मींहनि जो ॿुधायो वेंदो आहे, मींहं वसनि था, बरसाति जीअं शुरू थिए थी त पोइ तेज़ हवाऊं लॻनि थियूं, झपूं थियनि थियूं त इन जा बि नुक़सान थींदा आहिनि। माना अक्सर सोलर प्लेट जो सिस्टम जेको आहे उहो तबाह थी वेंदो आहे। या हर माण्हू घर में का बि शइ टुटी पई आहे, बाबा चेयर टुटी वई आहे, टेबल कम जी कोन्हे का, हलो हुनखे टेरिस ते रखी था छॾियूं। त महिरबानी करे तव्हांजो जेको बि सामान पंहिंजे छितुनि ते पियल आहे उनखे कंहिं सही जॻह ते महफ़ूज़ जॻह ते रखो। या वटि को स्टोर आहे ऐं उहो ओवरलोडेड आहे ऐं शयूं जेके इस्तेमाल में न आहिनि त उन्हनि खे माण्हू कढी छॾे ऐं जेके शयूं स्टोर में रखण जूं आहिनि त उहे रखे पंहिंजे एहतियात जूं जेके बि शयूं आहिनि उन्हनि ते ज़रूरु नज़र रखणु खपे। एहतियाती तदाबीर खे असां विसारे छॾींदा आहियूं। ऐं मींहनि जो ॿुधायो बि वञे पियो, इनशा अल्लाह उमेदु कयूं था त बरसाति थिए ऐं सुठी बरसाति थिए। मींहुं रहमत हूंदी आहे, पर असां जूं ग़फ़लतूं हूंदियूं आहिनि त पोइ उहो मींहुं रहमत मां ज़हमत में तब्दील थी वेंदो आहे। ख़ासि तौर ते असां हैदराबाद में त ख़ैर लास्ट टाइम बि असां ॾिठोसीं त सुठे तरीक़े सां असांखे उहो अमलो बि नज़र आयो ऐं माना सुठे तरीक़े सां रस्तनि रोडनि जी सफ़ाई बि थी। ऐं एज़ कम्पेयर टू कराची, हैदराबाद एॾो घणो चैलेंजिंग कोन हूंदो आहे, पर कराची में इलाही घणा मसइला थी वेंदा आहिनि। मींहुं वसंदो एतिरो वसंदो बि न आहे जेतिरा असांजा गटर नालियूं उहे खुली वेंदा आहिनि ऐं रोड रस्ता माना सॼा जेको आहे सो उहा असांखे ख़बर आहे त कहिड़ी हालति थी वेंदी आहे, तव्हां सभु ॼाणो था। सो आम माण्हू खे तमामु घणियूं ॾुखियायूं ज़रूरु दरपेश ईंदियूं आहिनि। ऐं आम माण्हू ई हूंदो आहे जेको हर मुश्किलात खे माना मुंहुं ॾेई रहियो हूंदो आहे, छो त हुन वटि 4x4 त कोन हूंदी आहे जो उहा खणी निकिरे। पर कराची में मींहुं वसण खां पोइ वाक़ई में हालति तमामु घणी ख़राबु थी वेंदी आहे। इलाही सारा इंसिडेंट्स थियनि था, ॾाढा घणा वाक़िया थींदा आहिनि। पर उमेदु रखूं था त हींअर खां कमु सुठो थी रहियो हूंदो ऐं सुठियूं कोशिशूं ज़रूरु हूंदियूं। ऐं मींहुं वसंदो त असांखे जेको आहे सो हरू भरू घणा नुक़सान नज़र न ईंदा। पर महिरबानी करे तव्हां जॾहिं घरनि में मौजूदु आहियो ऐं अव्हांखे ख़बर आहे त हाणे मींहुं वसण वारो आहे या मींहुं वसे पियो त हरू भरू पंहिंजे ॿारनि खे ॿाहिरि न छॾिजो। या बग़ैर कम जे त हर को बि माण्हू घरां कोन निकिरंदो आहे, पर 2-3 कम थी बि वेंदा आहिनि त उन्हनि खे उन वक़्तु थोरो अवॉइड ज़रूरु कजे, छो त ज़ाहिरी ॻाल्हि आहे पंहिंजे जान खां वधीक त कुझु बि न हूंदो आहे। ऐं चवंदा आहिनि न त इहा शइ बि माना हिकिड़ी सुठी ॻाल्हि आहे, माना सिर बचाइण बि चवंदा आहिनि त
उहा सुनत हूंदी आहे, माना पंहिंजी माना चवण जो मक़सदु त पंहिंजी केयर करण बि इहो हिकिड़ो सुनत में ज़रूरु शामिलु आहे। नाज़रीन, सुबुह मेहरान प्रोग्राम में हमेशह कोशिशि रहंदी आहे त मुख़्तलिफ़ चहिरा हुजनि ऐं उन्हनि सां जॾहिं गुफ़्तगू थींदी आहे त यकीनन असां कोशिशि कंदा आहियूं त हिकिड़ी सुठी ऐं लाभाइती गुफ़्तगू अव्हां ताईं असां पहुचायूं। ऐं कॾहिं स्पोर्ट्स सां रिलेटेड महिमान हूंदा आहिनि, कॾहिं एजुकेशन सां रिलेटेड, कॾहिं रिसर्च सां ऐं टेक्नोलॉजी सां मुख़्तलिफ़ इदारनि जा जॾहिं बि उहे सुपरवाइज़र्स बि जॾहिं हिते मौजूदु हुजनि था त कोशिशि हूंदी आहे त उहा जेका ॻाल्हि ॿोल हुजे उहा सुठी ऐं लाभाइती तव्हां ताईं पहुचणु घुरिजे। ऐं अॼु बि चाहींदासीं त जेका बि गुफ़्तगू रहे उहा तव्हां ताईं सुठी पहुचे। ऐं ज़रूरु मां सोशल मीडिया जो ज़िक्र त अॼु जे प्रोग्राम में कंदमि त असां सभु जेको आहे सोशल मीडिया इस्तेमालु कंदड़ हूंदा आहियूं, पर नंढो जेको ॿारु आहे उहो बि सोशल मीडिया खे इस्तेमालु करे थो ऐं उनजा तव्हां ॾिसो त इंस्टाग्राम ते बि अकाउंट हूंदा तव्हांजे ॿारनि जा, त फेसबुक ते बि, टिकटॉक ऐं सभु एप्स ॿार यूज़ कनि था। ऐं असांखे जेको आहे न इहो पाण सभु ॼाणूं था त गैजेट्स ॿारनि जे लाइ एॾा सुठा कोन हूंदा आहिनि, उहे उनजी ज़हनी सलाहियत ते बि असरु विझनि था, ज़हनी सघ ते बि उहे जेको आहे न ज़रूरु पंहिंजो असरु रखनि था। ॿार जेको फॉर एग्ज़ाम्पल का ॿारु हॉरर मूवी ॾिसे थो ऐं कंटिन्यूअसली उहो मुख़्तलिफ़ क्लिप्स हुनजे साम्हूं अचनि थियूं त ज़ाहिरी ॻाल्हि आहे उहो नंढिड़ो ॿारु आहे, उनजो नंढो ज़हन आहे, ॿाराणो ज़हन आहे, त उन ते जेको आहे न मेंटली उहे शयूं उन ते ज़रूरु उहे असरु कंदियूं आहिनि। ऐं घणी स्क्रीन जी लाइट माना स्क्रीन टाइम उन ॿार जो वधी थो वञे त उनजो पॉस्चर बि अक्सर माना तव्हां पंहिंजे ॿारनि खे वठी बि वेंदा हूंदा डॉक्टर्स ॾे त हू चवंदा हूंदा त हिन जो पॉस्चर ख़राबु आहे ऐं हुनजो रीज़न इहो ई हूंदो त हू ॿारु घणो स्क्रीन यूज़ करे थो। त ॿारनि खे गैजेट्स खां परे रखो ऐं ॿारनि खे रांदियुनि जे तरफ़ तव्हां जेको आहे न ज़रूरु उन्हनि खे मोटिवेट कयो त ॿार रांदि ज़रूरु खेॾनि। नाज़रीन, प्रोग्राम में पहिरीं असां ब्रेक जी तरफ़ अॻियां वधूं था ऐं प्रोग्राम में साथ मौजूदु आहे मीज़ान बैठक प्रीमियम चूरो चांहि जो। ही फौरी तौर ते गहरो सुनहरी रंग ॾिए थी, हिकु मज़बूत भरपूर ज़ाइको पेश करे थी। ॾिसंदा रहिजो सुबुह मेहरान। नाज़रीन, सभिनी ॾिसंदड़नि खे आउं ॿीहर वेलकम चवां थी तव्हांजे पंहिंजे प्रोग्राम सुबुह मेहरान में। ऐं सुबुह मेहरान में स्पॉन्सरशिप मौजूदु आहे, उनजो ज़िक्र ज़रूरु कंदी हलंदसि। मीज़ान बैठक प्रीमियम चूरो चांहि जो साथ मौजूदु आहे ऐं चूरो चांहि आहे ॾाढी ज़बरदस्त चांहि आहे। हीअ फौरी तौर ते गहरो सुनहरी रंग ॾिए थी, हिकु मज़बूत भरपूर ज़ाइको पेश करे थी। नाज़रीन, असां जॾहिं क्लाइमेट चेंज जो ज़िक्र कयूं था ऐं मींहनि जी जॾहिं ॻाल्हि कयूं था त ज़ाहिरी ॻाल्हि आहे मींहं ॾाढा ज़रूरी हूंदा आहिनि, असांखे पाणी जी सख़्तु ज़रूरत हूंदी आहे। असां जॾहिं पाणी जो ज़िक्र कयूं था ऐं हिन वक़्तु जेकॾहिं तव्हां ॾिसो त असां तमामु दरियाहनि जो जेकॾहिं ज़िक्र कयूं, चनाब हुजे, रावी हुजे, सतलुज हुजे, असांखे पाणी भरपूर नज़र अचे थो, सुठो पाणी मौजूदु आहे। पंजाब में असां जेकॾहिं ज़िक्र कयूं पाणी जो त हिन वक़्तु उते बि पाणी सुठो आहे। अक्सर इहे वॾा बहस थींदा आहिनि, इहे ॾाढा वॾा हिकिड़ा टॉपिक्स आहिनि त असांजो भर वारो जेको मुल्क आहे उहो असांजो पाणी खणी वेंदो आहे ऐं असांखे पाणीअ जी खोट खे मुंहुं ॾियणो पवंदो आहे पाकिस्तान खे। पर जॾहिं पंजाब में पाणी मौजूदु आहे ऐं सिंध में पाणी मौजूदु न आहे त इहो सुवालु ज़रूरु पैदा थिए थो त आख़िर सिंध कहिड़ो ॾोह कयो आहे, उन्हनि खे छो नथो उन्हनि माण्हुनि खे पाणी मिले जेके पुछड़ीअ ते मौजूदु आहिनि। इहे ॻाल्हियूं असां सभिनीनि खे माना ज़हन नशीन आहिनि त जेके पुछड़ीअ वारा माण्हू हूंदा आहिनि उन्हनि जो वधीक पाणी ते हक़ु हूंदो आहे उन्हनि खां जिन खे माना पाणी त हूअं ई मिले थो, पर जंहिं ताईं पाणी आख़िर ताईं जंहिंजी रसाई हुजे उनजो पाणीअ ते सभ खां घणो हक़ु हूंदो आहे। चवण जो मक़सदु त जॾहिं असां वटि पाणी न आहे ऐं पंजाब में पाणी आहे त इहा हिकिड़ो वॾी डिबेट बि हिन वक़्तु असांजे सिंध में हली रही आहे। असां एग्रीकल्चर्ड बेस्ड कंट्री में रहंदड़ आहियूं। पाकिस्तान उहो मुल्क आहे जिथे असां इहा ॻाल्हि हमेशह जेको आहे न कॉन्फिडेंटली चवंदा आहियूं त हीउ मुल्क एग्रीकल्चर बेस्ड आहे, पर सिंध जो जेकॾहिं ज़िक्र कजे थो त सिंध बि एग्रीकल्चर बेस्ड सूबो आहे। असां वटि सुठियूं जेको आहे सो ज़मीनूं आहिनि ऐं सुठा आबादगार मौजूदु आहिनि। असां वटि हारी तमामु घणो
महिनत कंदड़ आहे, उन ई जॻह ते असां वटि हारियाणी तमामु घणी महिनत कंदड़ आहे, पर जॾहिं पाणी मौजूदु न आहे त असां वटि कुझु बि न आहे। हिन वक़्तु असां जेकॾहिं पुछड़ी वारनि इलाइक़नि जी ॻाल्हि कयूं, ख़ासि तौर ते बदीन जी ॻाल्हि कयूं, लाड़पट्टी सॼीअ जी असां ॻाल्हि कयूं त उते माण्हू जेको आहे सो हिकु ढुक पाणी जे लाइ बि तरसियल आहिनि। ऐं थींदो ईअं आहे जॾहिं पाणी न हूंदो आहे, दरिया सफ़ा सुकल हूंदो आहे, पाणीअ जी जॻह ते उहा रेती पई उॾंदी आहे ऐं उन पाणीअ जे इंतज़ार में जॾहिं माण्हू ॾिसंदा आहिनि त वक़्त ते उहो पाणी असां वटि नथो अचे त हू पोइ माण्हू वीचारा उन्हनि वटि ऑप्शन कोन हूंदो आहे, पोइ हू लॾ पलाण ते मजबूर थी वेंदा आहिनि, उन्हनि इलाइक़नि में वेंदा आहिनि जिते थोरो घणो पाणी उन्हनि खे मिले। ऐं सिधी ॻाल्हि आहे न, पाणी न आहे माना हिकिड़ो ॾींहुं बि सिर्फ़ु इंसानु तसवुरु करे त असां वटि जेकॾहिं पाणी न आहे। ऐं हर कंहिं सां इहो जेको आहे न, असां एलीड क्लास जी त ॻाल्हि कयूं कोन पिया, आम माण्हू जी पिया ॻाल्हि कयूं त घरनि में बि ईअं थींदो आहे कॾहिं कॾहिं जेकॾहिं पाणी थोरो हूंदो आहे त केॾी मुश्किल थींदी आहे। माण्हू चवंदो आहे त जेको आहे सो जल्दी सां टैंकर सां घुराए वठूं, या ईअं थींदो आहे त माण्हू कॾहिं पंहिंजी टैंकी जी सफ़ाई कराईंदो आहे ऐं पाणी जेको आहे न उहो सेव पंहिंजो भरे रखंदो आहे टैंकीज़ में, ऐं उहे बाथिंग टब्स जेके हूंदा आहिनि उहे भरे रखंदो आहे माण्हू। किचन जे लाइ जॾहिं कुकिंग कंदो आहे त उहो माण्हू पाणी सेव रखंदो आहे जेसि ताईं माना असां टैंकर्स घुरायूं, असांजी टैंकियूं जेको आहे उहे फुल थियनि। त इहो सोचिजे जिन माण्हुनि वटि पाणी जो आसिरो ई न आहे त बाबा जॾहिं पाणी आयो त पोइ असां जेको आहे न सुठे तरीक़े सां सभु कमकार कंदासीं त उन्हनि जी छा हालत हूंदी। उते न्यूट्रिशन जा तमामु घणा मसइला आहिनि, छो त सुठो पाणी कोन्हे को त माना सुठी खाद खुराक उन्हनि माण्हुनि जी कोन्हे का। ऐं लाड़पट्टी में हमेशह इहा रिसर्च साम्हूं ईंदी आहे त उतां जे ॿारनि खे तमामु घणो न्यूट्रिशन जो मसइलो हूंदो आहे। औरतूं तमामु घणनि मसइलनि में वीचारियूं हूंदियूं आहिनि, औरतुनि जा इलाही घणा प्रॉब्लम्स हूंदा आहिनि, ॾाढियूं घणियूं वीक हूंदियूं आहिनि। ऐं जिथे फूड सुठो न आहे, जिथे पाणी सुठो न आहे त ज़ाहिरी ॻाल्हि आहे इन ॻाल्हि जो त अंदाज़ो माना हर माण्हू लॻाए सघे थो त उते केतिरा घणा मसइला हूंदा। ऐं चवंदा आहिनि त pH लेवल जेको आहे न उहो पाणी जी चेक करणु घुरिजे। ऐं पाण सभु सुठो चाहींदा आहियूं त असां वटि साफ़ु सुथिरो पाणी हुजे, पर उतां जे माण्हुनि जी हालत इहा आहे pH लेवल छा उहे वीचारा चेक कनि, हुननि खे ख़बर आहे त पाणी इहो ई आहे, सुठो आहे किनो आहे, असांखे इहो ई पाणी पीअणो आहे। असां वटि जेको पाणी अचे थो माना घरनि में अव्हां वटि जेके बि कैन्स अचनि था, जेके बि पाणी जा वॾी वॾियुनि कंपनीज़ जा उन्हनि ते नाला लिखियल आहिनि, असां त इहा बि श्योरिटी असांखे न आहे त सभु के कंपनीज़ बि सुठो पाणी विकिरो कनि थियूं, पर साफ़ु सुथिरो पाणी त हूंदो आहे न। असां वटि जेको पाणी पी रहिया आहियूं उहो जेकॾहिं येलोइश हुजे, उहो जेकॾहिं ख़राबु हुजे, उहो जेकॾहिं स्मेली हुजे त छा असां उहो पाणी पी सघंदासीं? बिल्कुलु बि कोन पी सघंदासीं। पर उहे माण्हू जेके इन लाड़ वारे पासे रहनि था उहे वीचारा मजबूर आहिनि, इन तरह जो पाणी हू वापराइनि था, इन ई तरह जो पाणी इस्तेमालु त भला ठीकु आहे, हिकिड़ो सम्झ में अचे थो त कपिड़ो लटो धोपिजी वियो, घर जा थांव धोपिजी विया, कमकार आसानी सां थी वियो, पर पीअण जे लाइ केरु कॉम्प्रोमाइज़ कंदो आहे पाणी ते? कंटामिनेटेड फूड हू वीचारा खाई रहिया हूंदा आहिनि, पाणी सुठो न आहे त ज़ाहिरी ॻाल्हि आहे फूड सुठो कोन्हे को। नंढड़ा ॿार ॾिसो उते डायरिया जो तमामु घणो मसइलो हूंदो आहे, उते हर ॿियो ॿारु जेको आहे सो उनखे न्यूट्रिशन जो मसइलो आहे ई आहे। ऐं हर माण्हू जेको आहे सो कंहिं न कंहिं मर्ज़ में मुब्तला आहे ई आहे। नशे जो त मां ज़िक्र ई नथी कयां, उते त नशो बि तमामु घणो आहे। ज़ाहिरी ॻाल्हि आहे माण्हुनि वटि सुठो न पीअण जो पाणी आहे, न कमकार को आहे, न हू जेको आहे सो उन्हनि जो प्रॉपर हिकिड़ो स्केड्यूल आहे, त पोइ ज़हन डेफिनेटली डाइवर्ट थी वेंदा आहिनि। ऐं असां काश्तकारनि जी ॻाल्हि कयूं, मां ज़रूरु जेको आहे सो हारियुनि जो ज़मीदारनि जो ज़िक्र करणु चाहींदमि। असां नंढो ज़मीदार ॾिसूं या वॾो ज़मीदार ॾिसूं, ट्यूबवेल जिथे आहिनि, जिथे सहूलियत आहे, जेके माण्हू उहे सहूलियतूं जिन वटि पैसे जे करे मौजूदु आहिनि उन्हनि जूं त ज़मीनूं यकीननि आबाद आहिनि, हुननि वटि जेको बि फ़सुलु थिए थो उहो वक़्त ते सुठो फ़सुलु ज़रूरु थिए थो। उहा ॿी ॻाल्हि आहे त मार्केट रेट उन्हनि जो छा थिए थो या कीअं मार्केट जा रेट किरी पवनि था, उहो हिकिड़ो अलॻि बहस ज़रूरु आहे। पर ट्यूबवेल जे थ्रू हुननि खे पाणी त मिले थो, हुननि जूं ज़मीनूं त आबाद आहिनि, पर जेको ग़रीब वीचारो हारी आहे, जेको ग़रीब माण्हू आहे, उहो त इन पाणी खां महरूम आहे। ख़ासि तौर ते ज़मीदार जो ज़िक्र कयूं, नंढो ज़मीदार, उहो इन्हनि तमामु शयुनि खां महरूम ज़रूरु हुजे थो। नबी बख़्श सठियो साहिबु असां सां गॾु इन वक़्तु मौजूदु आहिनि ऐं तमामु सुठा आबादगार आहिनि। मेरान टेलीविज़न ते अक्सर जेको आहे सो मुख़्तलिफ़ प्रोग्रामनि में हुननि जी अपीयरेंस रही आहे। नबी बख़्श सठियो साहिबु, तव्हांखे मां भली कार चवां थी। अस्सलाम वालेकुम।
वालेकुम सलाम, मेहरबानी, महिरान जी तव्हांजी। जी कीअं आहियो? ठीकु आहियो? ॾाढा ख़ुशि आहियो? अल्लाह जो शुक्र आहे। माशाल्लाह ज़बरदस्त। अच्छा, ही पाणी जी जेका खोट आहे ऐं हर ॾींहं ते असां जेको आहे सो एहतजाज थींदे ॾिसी रहिया आहियूं ऐं इहा यकीननि पाण सभु ॼाणूं था त पंजाब हिन वक़्तु जेको आहे न उहो सैराब आहे, पर सिंध उन ई वक़्तु जेको आहे सो सुकल असांखे नज़र अचे थी। हथरादू जेका खोट आहे इहा कॾहिं ख़तमु थींदी? न, बिल्कुलु तव्हां सही ॻाल्हि कई। पाणी जी जेका क्राइसिस हले पियो सिंध में, शदीद जेका खोट आहे उहा तक़रीबन तव्हां सम्झो त गुज़िरियल 1.5 महीने खां सिंध में हली पई। जी हा, जी हा। 15 मई खां वठी जून सॼो, अॼु जेको आहे जुलाई जी 6 तारीख़ आहे, पर सिंध जे टिनी बैराजनि जे पुछड़ी ताईं अञा ताईं माण्हुनि ताईं पाणी कोन पहुतो आहे। ऐं 1.5 महीनो पहिरीं त हिकिड़ी इहा वॾी नाइंसाफ़ी सिंध सां इहा थी त इरसा वारनि हिकिड़ो फ़ैसिलो कयो त बाबा चश्मा झेलम लिंक कैनाल ऐं तोसां पंजनद टीपी कैनाल जंहिंखे चवंदा आहिनि, उन ॿिन्ही कैनालनि में हिकिड़े में 10,000 क्यूसिक, ॿिए में 11,000 क्यूसिक अॼु खां 1.5 महीनो पहिरीं हिन रिलीज़ कयो। जॾहिं त इहे ॿई कैनाल जेके आहिनि फ्लड कैनाल आहिनि, हिननि में तॾहिं पाणी छॾणु घुरिजे जॾहिं सिंधू दरिया में ॿोॾि जी सूरत हाल हुजे, हेठि दर्जे जी ॿोॾि हुजे या विचोले दर्जे जी ॿोॾि हुजे, तॾहिं हिन कैनाल खे वाइबो आहे। पर हिननि इरसा वारनि हिकिड़ो फ़ैसिलो यकतरफ़ा करे छॾियो त पाणी हिननि कैनालनि खे ॾियो। जॾहिं त सिंध में शदीद तरीन खोट हुई, पीअण जो पाणी बि अॼु खां 1.5 महीनो पहिरीं नंढियुनि शाखनि ते ऐं वाहन ते कोन हो। बहरहाल उहो पाणी हाणे माशाल्लाह 3 हफ़्ता थिया आहिनि, पाणी जी सूरत हाल बहितर थी वई, सिंध में पाणी आयो पिए। उन खां पोइ हिकिड़ो त इहे हिननि चैनल खोलिया, इहे ॿई तोसां झेलम ऐं प्लस तोसां पंजनद, ॿियो वरी इरसा वरी तरबेला खे भरणु शुरू कयो। बहरहाल उहो पाणी जो फ्लो वधियो, हाणे बहितर थी वई सूरत हाल। पर सिंध में अञा ताईं टिनी बैराजनि जे सभिनी कैनालनि जे पुछड़ी में जेको आहे तमामु घणी शदीद खोट आहे। हाणे हलो ठीकु आहे, सिंध खे पाणी मिले पियो, इरसा जेको रिलीज़ करे पियो, थोरो अॼु खां 4 ॾींहं पहिरीं रिलीज़ में थोरो 16,000 क्यूसिक घटिताई कई, पर हाणे वरी उहो लेवल ते अची वियो आहे। ऐं तरबेला में बि माशाल्लाह 1480 फुट पाणी जमा थी वियो आहे। ऐं तरबेला में इनफ्लो जेको हले पियो 2,54,000 ऐं आउटफ्लो जेको रिलीज़ थिए पियो तक़रीबन 55,000, यानी तक़रीबन 90,000 95,000 क्यूसिक पाणी डेली जमा थिए पियो। सुठी ॻाल्हि आहे, डेम असांजा भरिजे। पर सिंध में वरी जेका विरासत जेका थिए पई उन में इंतिहा दर्जे अकरवा परवरी नाइंसाफ़ी थिए पई। उन में मुलवस सही सिधी तरह सां सिंध जो आपाशी कतो ऐं सीडा वारा मुलवस आहिनि। मूं कल्ह बि हिकिड़े चैनल सां ॻाल्हि कई त CM हाउस में जेको डेस्क ठाही वई आहे वज़ीरनि खे बुशरनि खे विहारण जी, त सिंध जे माण्हुनि जा मसइला ॿुधनि, हर हफ़्ते में हिकिड़ो वज़ीर वेहे थो। इहो सॼो जेका एक्टिविटी इनखे बैराजनि ते खणी वञनि, CM साहिबु हर बैराज टिनी बैराज गुड्डू ते सखर ते कोठरी ते हिकिड़े वज़ीर खे विहारे, उहे सुबुह जो 8 बजे खां वठी शाम जो 8 बजे ताईं 12 कलाक उते ड्यूटी कनि, लाइव कॉल रिसीव कनि। जंहिं शाख में, जंहिं चैनल में, जंहिं ब्रांच में माइनर में पाणी घटि हुजे, उहो डायरेक्ट उन वज़ीर मुशीर स्पेशल असिस्टेंट खे फ़ोन कनि, CM साहिब जेके, उहो ऑनलाइन वठे कॉन्फ्रेंस कॉल ते उन कंसल्ट जो के इंजीनियर खे त पाणी छो कोन थो पहुचे। हाणे सिर्फ़ु तव्हांखे हिकिड़ो मिसाल ॾियां, कोठरी बैराज जा 4 कैनाल आहिनि, उते कल्ह त पाणी कुझु घटी वियो, पर टियों ॾींहुं पाणी 43,000 क्यूसिक हो। कोठरी बैराज जा जेके 4 ई कैनाल आहिनि, उन 4 कैनाल में जेका कैरिंग कैपेसिटी आहे उहा 43,000 क्यूसिक आहे। यानी तव्हां जेतिरो पाणी कैनाल खणी सघनि था ओतिरो पाणी उन्हनि कैनालनि में वञे पियो, उन खां वधीक रिलीज़ थी कोन थो सघे। पर उनजे बावजूदि बि बदीन जी तेल, टंडोवाणा जी तेल, बुरडी शाह करीम वारा, उन खां पोइ सिजावल वारा जेके तेल वारा आहिनि, जाती वारा ऐं भठोरे वारा, उहे एहतिजाज पिया कनि त पाणी कोन थो पहुचे। हाणे हेॾी वॾी कैपेसिटी में फुल लेवल ते कैनाल हलनि पिया, त इहो पाणी केॾां पियो वञे? या त हिन कैनालनि मां वाहन मां पहिरीं चोरी पियो थिए, नंढनि शाखनि माइनर ते कोन थो पहुचे। हिन चोरी केरु रोकींदो? ऑफिसर रोकींदा, सियासी हुकूमत रोकींदी। माण्हू सरा एहतिजाजनि पोइ 15 ॾींहं खां पोइ बरसातूं पवंदियूं, असीं ज़मीन जेको आहे सो वेर कोन करे सघंदा, ट्रांसप्लांट कोन करे सघंदासीं सारनि जी, या कमल सुके पियो, या ॿियूं सब्जियूं आहिनि, फ्रूट आहिनि, काटन जी किथे किथे पोखी थियल आहे उहा सुके पई। हाणे सॼी जेका हींअर जेका मिसमैनेजमेंट हले पई कोर्ट आहे सिंध जे अंदरि, उहा सिंध जे आपाशी खाते जी ऐं सीडा वारनि जी नाली आहे। ऑफिसर इन ॿिन्ही खातनि जा भई ऑफिसर में एयर कंडीशन लश जेको आहे चिल्ड कमरनि में वेठा आहिनि, जिते 16 डिग्री आहे, ॿाहिरि निकिरनि कोन था, उनजो सॼो ॾींहुं कमु इहो आहे त बैन अल-अक़वामी इदारनि खां जेके लोन मिलियो आहे, वर्ल्ड बैंक आहे, सेंट्रल बैंक आहे, उन्हनि पैसनि खे कीअं जेको आहे सो हज़म कजे, उन्हनि में कीअं जेको आहे सो डंडी लॻाइजे त उनजा ॿ भरिजनि। सीधा तव्हां ठाहियो आहे, सीधा में जेको रिटायर्ड कामोरो थिए थो, चीफ इंजीनियर सेक्रेटरी हुनखे विहारे MD करे छॾींदा, तूं वई हाणे हिते प्रोटोकॉल वठि, गाॾियुनि जा फ्यूल वठि, तोखे ऑफिस मिलंदी,
ऐं तोखे सभु कुझु मिलंदो। पोइ रिटायर थी वियो जेको हुनखे जान छॾियो न भला हुन में उहो सर्विंग वारो को ऑफिसर विहारियो, एरीगेशन तव्हां खां कोन थी हली, सीटा ठाही त हाणे सीटा बि कोन पई हले, एरीगेशन पूरी वेठी आहे। सिंध जे माण्हुनि सां तमामु वॾी नाइंसाफ़ी पई थिए। हाणे अज़ालो केरु कंदो? बिलाल साहिब खे त अपील करियूं था त बाबा ख़ुदा जे वास्ते सिंध जे माण्हुनि जी पूरो हर दफ़े असीं जेको आहे पंजाब जो इल्ज़ाम मड़े पे भरियल ज़िमा त कोन थींदासीं। 2 ॾींहं पहिरीं वज़ीर आपाशी साहिबु हैदराबाद में पहिरें कॉन्फ्रेंस करणु आयो आहे। मूं इहो सम्झो त माण्हुनि जा मसइला ॿुधाईंदो त संदसि डिपार्टमेंट जी कारकर्दगी एतिरी ख़राबु छो आहे। हू ॻाल्हि करे पियो साईं सिंध तास मुआहिदे ते सभु हिंदुस्तान सां ज़्यादती, बाबा सिंध तास मुआहिदे ते हिंदुस्तान ज़्यादती पियो करे, हुनखे वफ़ाक़ी हुकूमत सिंध वाटर कमीशन वारा हुनखे परसूं कनि पिया इंटरनेशनल कोर्ट ऑफ जस्टिस हेग में। ऐं वफ़ाक़ ॻाल्हाए पियो हीअ तूं पंहिंजे खाते जी कारकर्दगी ॿुधाए सिंध जे तेल में अञा ताईं पाणी छो कोन थो पहुचे। सिंध जे कोटली बैराज जे सेमिनार जी घाटी छो कोन थी आहे? बरसातूं पवंदियूं पोइ जेका ख़ुदा न ख़ासिता 100 मिलीमीटर बरसाति पई कोटली बदीर में, टंडेमान खान में, सिजाल ठटे में, त माण्हुनि जा अलो तलो चट थींदो एतिरी सेमिनारी जो उन ते ॻाल्हाए कोन थो। वरी सिंध तास मुआहिदे पियो ॻाल्हाए सिंध सां हिंदुस्तान ज़्यादती करे पियो, रुॻो पाणी में न, बॉर्डर हुजे असांजा ॿिया मामला हुजनि, हर मामले ते ज़्यादती करे पियो। पर इहो तुंहिंजो कमु ई कोन्हे, तुंहिंजो कमु आहे पंहिंजे खाते जी कारकर्दगी ॿुधाए। उन ते वज़ीर साहिबु पंहिंजे लपु शइ करे कोन थो, बाक़ी माण्हुनि खे चूचो करे हिंदुस्तान खाई वियो पाणी असांजो। बिल्कुलु बिल्कुलु तव्हां सही चओ पिया। अच्छा माना हिन वक़्तु त हूअं ज़िक्र कजे त सॼी सिंध में एहतिजाज थियनि पिया ऐं हर माण्हू ॿार खे बि ख़बर आहे त पाणी असांजी ज़रूरत आहे, असांखे उहो कोन थो मिले ऐं इहो असांजो माना हर माण्हू जो ज़ाती हक़ु आहे। पर इहो जेको आहे सो हक़ जी लताड़ असां केतिरे ई टाइम खां ॾिसंदा अचूं पिया। अच्छा आम जेको हिकिड़ो नंढो हारी आहे ऐं उहो जेको आबादगार आहे उहो अञा वधीक मुंहिंजे ख़्याल सां फेस करे थो, छो त वॾो आबादगार वरी बि जेकॾहिं ट्यूबवेल वग़ैरह उन्हनि वटि ख़र्च सुठा थियल आहिनि त उन्हनि जूं ज़मीनूं त सैराब थी थियूं वञनि, पर वरी बि आम माण्हू जेको आहे उहो ज़रूरु लोढ़े थो। न इहा ॻाल्हि तव्हांजी जेका असेसमेंट आहे इहा कंहिं हद ताईं अधु कोई सही आहे। तव्हां इहो सम्झो जॾहिं कंहिं हिकिड़ी शाख में पाणी कोन थो अचे त उते जो तेल कोन पई थिए, हाणे मुंड में पोइ नंढो ज़मीनदार बि थी सघे थो, वॾो ज़मीनदार बि थी सघे, पर जेकॾहिं हिकिड़ो उहो शाख आहे, तव्हां मिसाल सम्झो हिकिड़ी शाख आहे जिते 50 वाटर कोर्स आहिनि, उन 50 मां 25 वाटर कोर्सनि ताईं शुरू मुंड वारनि ताईं 25 ताईं पाणी अचे पियो, उन में 25 वाटर कोर्स पहिरियां आहिनि, उन में नंढो बि ज़मीनदार हूंदो, वॾो बि ज़मीनदार हूंदो। बाक़ी पोयां जेके 25 वाटर वारा पाणी खे सिकनि पिया सुकनि पिया रुॻो एहतिजाज पिया कनि, उन में नंढो ज़मीनदार पवंदो, वॾो ज़मीनदार पवंदो। उन में वॾो ज़मीनदार पोइ ओड़ो ई मुतासिर थिए थो अगरि जॾहिं पाणी कोन्हे जेतिरो नंढो ज़मीनदार थिए थो। ॿी ॻाल्हि जेका तव्हांखे ट्यूबवेल लॻाईंदो, हाणे सिंध में हल में इहो आहे त सिंध में तक़रीबन 85% जर जो पाणी ज़हरीलो आहे। हाणे केरु जेकॾहिं ट्यूबवेल हलो की जेको अफोर्ड करे सघे उहो ट्यूबवेल लॻाईंदो त उहो में त 72 कलाक या पोइ जेको आहे सो 48 कलाक उन ट्यूबवेल हलंदो, वरी भाड़ो थियो वञे। इन करे माण्हू जेको अफोर्ड करे सघे थो उहो पोइ ट्यूबवेल कोन पियो लॻाए, छो 85% ज़मीन जो जर जो पाणी भाड़ो आहे, उहो असांजी ज़मीन जा। इन जे करे जेको ख़ुशहाल माण्हू आहे, वॾो ज़मीनदार आहे, उनजे लाइ पाणी जी शार्टेज एतिरो ई वॾो परेशानी जो सबबु आहे जेको नंढे 2-4 एकड़ वारे ज़मीनदार लाइ। पर हाणे मुतासिर उहे जेके तेल में अचनि था उहे नंढा बचनि था, वॾा बचनि था, सभु मुतासिर थियनि था। त इन जे करे सिर्फ़ु इहो आहे लाइन कढी छॾनि, वॾा ज़मीनदार मुतासिर कोन था थियनि, नंढा थियनि था, त ॿई कैटेगरियूं नंढा वॾा विचोला सभु मुतासिर थियनि था जेकॾहिं उहे तेल जे आख़िरी 20-25 एकड़ वाटर कोर्सनि वारी लाइन में अचनि था। इन करे सभिनी सां नाइंसाफ़ी थिए पई। माशाल्लाह एरीगेशन बाबा ठीकु आहे, जेसि ताईं पाणी पहुतो हाणे हेठि नथो पहुचे त हुन में जेको आहे सो असांजी ज़िमेदारी कोन्हे, पोइ मुख़्तलिफ़ बहाना सां हीअं थींदो हू थींदो। तव्हां हिननि ऑफिसरनि जी नाअहली ऐं जेको आहे सो कमु न करण जो अंदाज़ हिन महिल जॾहिं बि तव्हां ॻाल्हि करियो न त बाबा तव्हां पाणी कोन था चवंदा साईं हीउ सिस्टम असां वटि हले पियो 1932 वारो, जॾहिं शक्कर बैराज थियो, हाणे हीउ हले पियो 2026, त असांजो सिस्टम अपग्रेड कोन थियो आहे। तव्हां अंदाज़ो करियो, तव्हां वञी रिसर्च करियो, तव्हांजो चैनल मेहरान टीवी जो इन्वेस्टिगेटिव रिपोर्टर को वञे एरीगेशन खाते सिंध गवर्नमेंट जो वेबसाइट वञी ॾिसे त गुज़िरियल 2002 खां वठी गुज़िरियल 24 सालनि में सिंध जे आपाशी निज़ाम खे बहितर करण जे लाइ सिंध हुकूमत मुख़्तलिफ़ 2002 खां वठी मुशरफ जे दौर खां वठी हेसि ताईं 2026 त 24 सालनि में हिननि घटि में घटि आउं सम्झां थो 500 खां 600 अरब रुपया कर्ज़ वरितो आहे ॿियनि मुल्कनि इदारनि खां, त असीं हिन आपाशी निज़ाम में सुधारियूं था। एतिरो कर्ज़ वठण जे बावजूदि एनुअल डेवलपमेंट प्रोग्राम फंडिंग हुअण जे बावजूदि बि स्पेशल ग्रांट मिलण जे बावजूदि बि
सिंध जे आपाशी जी कारकर्दगी जेका 22-24 साल पहिरीं हुई बहितर हुई उन खां वधीक बदतर थी वई आहे। त सही इनजो पिया चओ, हिसाब हा। केरु कंदो, केरु पोइ इन्हनि जो अकाउंटेबल कंदो? त सिंधी माण्हू त वीचारा एहतिजाज पियो करे। पर सही पिया चओ, इन बिल्कुलु बिल्कुलु। गैर जानबदार इंसाफ़ थिए त ही जिन माण्हुनि इहो सिंध जे आपाशी खाते सां ज़ुल्म कयो आहे, तबाही कई आहे, उन्हनि खे जेको आहे बिल्कुलु बख़्शण बि न घुरिजे, उन्हनि जी इबरतनाक उन्हनि खे सज़ा मिलणु घुरिजे। जी पर हाणे जी, केरु अच्छा सज़ा नबी ॾींदो बख्श उन्हनि खे? सेठी साहब, हूअं माना जेकॾहिं थोरो ॾिसिजे त प्रियोरिटी असां वटि एग्रीकल्चर आहे ई कोन। जेकॾहिं एग्रीकल्चर प्रियोरिटी हुजे त ज़ाहिरी ॻाल्हि आहे पाणी जी डिमांड थिए, ऐं हुकूमत खां इहे ॻाल्हियूं जेको आहे न वॾियूं कोन्हनि के पाणी असांजो राइट आहे, ऐं माना पंहिंजे राइट जे लाइ त हर को ॻाल्हाईंदो आहे। हींअर बजट पेश कई, जेकॾहिं माना जेका बजट पेश थी उते ई डिमांड कई वञे हा पाणी जे लाइ, त इहो माना हिकिड़ो असां वटि सुठो मौक़ो हुयो। पर बहरहाल मां हींअर जा जेके सारियल फ़सुल आहिनि उन्हनि जे हवाले सां थोरो तव्हां सां डिस्कस करणु चाहींदमि त उन्हनि जी छा सूरत हाल आहे? न बिल्कुलु हिकिड़ी तव्हां जेका ॻाल्हि कई न प्रायोरिटी, असांजे सिंध असेंबली में जेके वेठा आहिनि जी असांजा तक़रीबन इहे सम्झो त 70% जेके नुमाइंदा आहिनि उहे इंटीरियर सिंध जा आहिनि, बाराड़ी सां हुनजो वास्तो आहे। ऐं ज़्यादातर 70% मां सम्झां थो 80% ज़मीन ज़री पेशे सां वाबस्ता आहिनि ज़मीदारियूं। पर तव्हां सां असां सभिनी खे नज़र अचे पियो त हुननि जी प्रायोरिटी आहे कोन। छो जॾहिं हुकूमत में वञनि था त पोइ आम तरह सां असां वटि इहो टे ॾाढा जेको हुकूमत में ईंदो हुनखे ॿिया इलाही सारा साइड में बेनिफिट मिलणु शुरू था थी विया। हुनजो ज़िक्र कोन था करियो, हर बुरो कंट्रोवर्शियल ॻाल्हि थी वेंदी। त एॾा हा, वॾा हुननि खे बेनिफिट साइड में मिलनि था हुकूमत जे ज़रूरत हुकूमत में शामिलु थियण खां पोइ ऐं सही पिया हुकूमत चओ, मिलण खां बिल्कुलु। पोइ हुननि खे हुन पंहिंजे हक़ लाल जी रोज़ी जी परवाह कोन थी थिए। हाणे हुनजी जॾहिं हुननि जे हक़ लाल जी रोज़ी हलो ठीकु आहे हुननि जी मुतासिर थींदी, आउं कोन थो चवां त मूं पहिरीं अर्ज़ु कयो त पंजी मुंड वारा ज़मीदार पीअनि पिया, पंजी पुछण वारा सुकनि पिया, त हुन में इहे थी वियो त को पार्लियामेंट ई न पहुचे। पर हुनजे सिहत ते हुनजी मुआशी पोज़ीशन ते असरु कोन थो पए, छो जो हुनजा ॿिया वसीला माशाला हुकूमत जे करे इलाही दर खुलियो हुजनि। जेको जंहिंजो गुज़र सफ़र ई हुन फसल ते आहे, हुन ज़मीन ते आहे, त उहो हुनजा त नसिल रुलियो वञे न। ॿी सही ॻाल्हि ॻाल्हि जेका आहे। तव्हां सारनि जी कई त हाणे कोटली बैराज में जेके 4 केनाल आहिनि उहे 2 नान पहिरीं न लहिनि, 2 पहिरीं न लहिनि। कराची वाक़ई बी फीडर जेके चवनि था कलड़ी बगार फीडर, उहो पहिरीं न लाहे, यानी 12 महीना पाणी हले थो, जेको कींजर में छॾे थो कराची वञे थो। ॿियो वरी अकरम आहे 28 तो बाक़ी 2 वॾा केनाल जेके आहिनि ओल्ड फुलेली ऐं न्यू फुलेली। ओल्ड फुलेली माना पिंजारी ऐं न्यू फुलेली माना नई गुनी। हाणे न्यू फुलेली खणे थी 19,500 क्यूसेक ऐं ओल्ड फुलेली खणे थी 11,000 क्यूसेक। इहे 2 केनाल 30,000 क्यूसेक खणनि था। सिंध जो कोटली बैराज जो जेको कमांड एरिया उहा 27 लख एकड़ आहे। हाणे टोटल 4 ई केनाल जेकॾहिं तव्हांजा 43,000 खणनि था ऐं सिर्फ़ु 2 केनाल तव्हांजा 30,000 खणनि था, सही। तव्हां इहो सम्झो त 27 लख एकड़नि मां तक़रीबन 18-19 लख एकड़नि ते रुॻो सारियूं पहुचनि थियूं। हाणे हुन सही। सारियारे वारे बेल्ट में जिते 6 महीना पाणी फुल अचणु घुरिजे, 6 महीना छा पर 3 महीना पाणी फुल कोन थो अचे, जंहिंजे करे जेको सारियाल फसल पोखण वारा जेके ज़मीनदार आहिनि उहे सारियूं टाइम ते कोन था पोखे सघनि, या गर्मियूं वधी वञनि जॾहिं लेट पोखींदा त बरसाति जे वरी वञे। त हिनजे करे ऐं सम्झां त कोटली बैराज जा 7 खां 8 लख सारियूं पोखण जा ज़मीनदार हिननि 4 केनालनि ते 2 केनालनि ते मुतासिर थियनि था, जंहिंजूं अरब रुपयनि जूं आबादियूं पोखिजी कोन थियूं सघनि। जेकॾहिं पोखजनि थियूं त लेट पोखजनि थियूं, जंहिंजे एवरेज ते असरु पए थो, या मौसमी असरनि जे करे, बरसाति जे करे, शदीद काड़नि जे करे हुनजा मुतासिर थी वञनि फसल, पोखियल फसल सुकियो वञनि, या जेको आहे एवरेज ख़तमु थी वञे। हिनजे करे जी इहा असेसमेंट गवर्नमेंट करे ई कोन थी। त पोइ हिकु जिन माण्हुनि खे तव्हां सिर्फ़ु जेको आहे 6 महीना पाणी ॾींहं जा पाबंद आहियो, 6 महीना बि कोन था ॾियो, 3 महीना ॾियो था पाणी, हा 3 महीने में फुल लेवल ते कोन था छॾियो। त इहा एॾी वॾी मिसमेनेजमेंट आहे जंहिंखे हिनखे दुरुस्त करिणो पवंदो, न त इहा सूरत हाल हर साल बदतर थींदी वेंदी ऐं पोइ थी सघे थो माण्हू पोखण फसल छा पर पीअण जा पाणी कोन बचंदो सही बिल्कुलु सही माण्हुनि सही। खे। हा, तव्हां बिल्कुलु सही चओ पिया। ज़ाहिरी ॻाल्हि आहे आम माण्हू जी जेका रहल सहल उमेद आहे उहा बि जेकॾहिं ख़तमु थी वेंदी त पोइ कहिड़ी बुनियाद ते हू जेको आहे न पंहिंजे फसलनि ते पोखी कंदा, ऐं माना उन्हनि खे उहो रिज़ल्ट ई कोन थो मिले त आख़िर हू छा ई कंदा। अच्छा, उनखां अलावा उमेद हुई त तेल जेको आहे न उहो सही प्राइस हुनजी थींदी, पर जॾहिं बि घटि थींदो आहे त उहो रुपयो 1.5 रुपयो हींअर बि नई तरह जेको आहे सो घटि थियो आहे। डीज़ल न पियो घटिजे, माना केतिरो लॉस थिए पियो इन जे करे, छा था सम्झो? न बिल्कुलु इहा त पर इहो त वरी डीज़ल जा रेट, पेट्रोल जा रेट फिक्स करणु ओघरा जो कमु आहे, ऐं प्लस वफ़ाक़ी हुकूमत जो कमु आहे, जंहिंमें वफ़ाक़ी हुकूमत जॾहिं इंटरनेशनल मार्केट में $5 फी बैरल बि चढ़े थो, त हिते उन जे ॿिए ॾींहुं जेको आहे हीअ तक़रीबन 35 रुपया लीटर ते चाढ़े छॾी। जॾहिं 28 फरवरी 2026 ते ईरान जी अमेरिका स्ट्राइक जॾहिं शुरू थी त हिननि 30 ॿी जेको आहे मार्च ते जेको आहे
तो डीज़ल ऐं पेट्रोल जा अघु चाढ़े छॾिया। पोइ अचो ॿ जंग लॻी। पोइ तव्हां वटि त पाकिस्तान में सभिनी ऑयल स्टॉक कंपनी ते इहा पाबंदी आहे त उहो महीने जो स्टॉक रखनि। तव्हां वटि महीने जो स्टॉक त पियल हूंदो न पुराणो, उहो महीने जो स्टॉक तव्हां उन जेको पुराणे रेट में वरितो आहे त उहो पुराणे रेट वारे खे तव्हां कंपनियुनि खे हेॾो वॾो प्रॉफिट ॾेई छॾियो त तक़रीबन 80-85 रुपया फी लीटर ते चढ़ी आयल आहे। पोइ सॼो इहा सूरत हलंदी त 465 रुपया डीज़ल वञी पहुतो। हाणे जेको घटाइनि पिया त उहो 2 रुपया पिया घटाइनि, 99 पैसा पिया घटाइनि, 5 रुपया पिया घटाइनि। बाबा छो? पोइ हीउ पुराणो स्टॉक पियो आहे, पुराणे महांगे रेट ते वरितल आहे। भई जॾहिं तव्हां चढ़े थो रेट चढ़े थो तॾहिं तव्हां महीने जो स्टॉक पियो हूंदा, तव्हां महीनो इंतज़ारु छो न कोन था करियो? महीने खां पोइ छो नथा चाढ़ियो? ओॾी महिल तव्हां रेट चाढ़े था छॾियो। ऐं पेट्रोल पंपनि वारनि जी इहा सूरत हाल आहे त ॾींहं जो शाम जो 6 बजे ऐलान थिए थो, 6:15 बजे पुराणे नए रेट ते चार्ज कंदा। हालांकि उहो इम्प्लीमेंटेशन थियणी आहे राति जो 12 बजे खां पोइ। एॾो वॾो इरेगुलेटरी एॾी वॾी नाइंसाफ़ी आहे। हिन में त सौ सिधो वफ़ाक़ी हुकूमत ऐं प्लस ओघरा इहे सभु मुलविस आहिनि, जंहिंमें अरबे रुपया हिननि खे रिश्वतूं ॾियनि था। इहे ऑयल स्टॉक कंपनी जेके आहिनि त भाउ ठीकु आहे तव्हां रेट न वधायो। हाणे अरबे जेके लीटर हुन वटि पिया आहिनि, जेकॾहिं तव्हां सपोज़ करियो जेकॾहिं 10 अरब लीटर बि जेकॾहिं पियल हुजनि ऐं 10 रुपया बि जेकॾहिं घटि थियनि, 100 अरब रुपयो हुनखे फ़ाइदो थी वियो। 100 अरब रुपए मां हुननि खे 10 अरब रुपया रिश्वत ॾेई छॾी, 90 अरब रुपया कंपनी वारा कमाया, त बाक़ी इहे 100 अरब रुपया त अवाम तक खे बेनिफिट मिलणु घुरिजे न। पाकिस्तान थियणु घुरिजे आहे त रेट 100 रुपया 70 रुपया 80 रुपया रेट करणु घुरिजे आहे त 100 अरब रुपए बेनिफिट आम माण्हू खे, आम कंज्यूमर खे, हर माण्हू खे मिले पाकिस्तान खे। लेकिन उहो जेको आहे जेके 12-13 कंपनी स्टार्ट करण वारियूं आहिनि, इम्पोर्ट करण वारियूं, उन्हनि खे फ़ाइदो थिए थो, कुझु वज़ीरनि खे फ़ाइदो थी थो हफ़्तो ताईं वञे रेट जेको आहे हुनखे डिस्टर्ब न करे हुनखे घटायो। केयर कंदो माण्हू दाऊं करे माठ करे वेही था रहनि। बिल्कुलु बिल्कुलु आम माण्हू त वीचारा बिल्कुलु किराए बि कनि था, कुझु न आहे त पोइ इन द एंड हुननि जे हथ में कुझु न आहे। अच्छा, त अंब जे फसल जो बि थोरो ज़िक्र कंदमि। माना अंब सिंध में सुठो थींदो आहे, एक्सपोर्ट थींदो आहे। हिन दफ़े त एक्सपोर्ट बि कोन थी सघियो आहे। सो हिन दफ़े तव्हां इन्हनि तमामु इशूज़ खे कीअं ॾिठो? न बिल्कुलु इहा ॻाल्हि तव्हां तमामु घणी अहम पुछी आहे। अंब सां जेको थिए थो सॼे पाकिस्तान में, उन मां तक़रीबन 80% सिंध में थिए थो, बाक़ी 20% मुल्तान वारे डिवीज़न में थिए थो। उन जेतिरो असां वटि अंब प्रोड्यूस थिए थो उनजो तक़रीबन 1 लख 10,000-20,000 टन एक्सपोर्ट थिए थो हर साल पाकिस्तानी अंब। उन जेको 1,20,000 या 1 लख टन एक्सपोर्ट थिए थो, उन में 80% अंब असांजो सिंधड़ी हूंदो आहे। ऐं सिंधड़ी अंब जेको आहे 1 जून ते बल्कि 25 मई ते मार्केट में अची वेंदो आहे ऐं पोइ एक्सपोर्ट थियणु शुरू थींदो आहे। पर हिन साल बदकिस्मती सां उहो जंग जी हालात जे करे हिकिड़ो त जहाज़ जा किराया, जो अंब जहाज़ में वञे थो, पाणी वारे शिप में वञी कोन थो, वींदो त हफ़्तो लॻे थो, ख़राबु थी वेंदो। जहाज़नि जा किराया जेके आहे जंग खां पहिरीं वारी सूरत हाल जे बनस्पत जंग खां पोइ 400% वधी आहे। हाणे 400% वधी वञण जे करे जेको हितां वारो एक्सपोर्ट करण वारो उनखे वारो ई कोन पियो खाए थो अंब मोकिले इंटरनेशनल मार्केट में, दुबई मोकिले, लंडन, अमेरिका मोकिले त उहो कमाए सघे। ॿिए नंबर ते वरी इहा सूरत हाल थी, फ्लाइटूं बि कोन हुयूं, फ्लाइटूं तमामु घटि हुयूं। इन जे करे असांजो जेको अंब आहे 1 लख टन, 1,20,000 टन एक्सपोर्ट थिए थो, त उहो सिंधड़ी अंब असांजो एक्सपोर्ट थी कोन सघियो। हाणे सिंधड़ी जेको आहे 30 जून ताईं हले थो, 30 जून खां पोइ ख़तमु थिए, पोइ वरी असां वटि जेको चोसो अचे थो, सिंध जो चोसो ख़ैरपुर जो अचे थो, पोइ वरी पंहिंजे मुल्तान जो अचे थो। हाणे चोसो वञी बचियो आहे त चोसो जी मूं अर्ज़ु कयो न 80% सिंधड़ी अंब त एक्सपोर्ट थी आहे। सिंधड़ी अंब एक्सपोर्ट थियो कोन, जॾहिं तयारु हो मार्केट में हुनजी अवेलेबिलिटी, हाणे अवेलेबल कोन्हे। हाणे जेको थोरो घणो कोल्ड स्टोरेज में पियल आहे उहो एतिरो महांगो आहे, उनजी चार्जिस एतिरा आहे त उहो एक्सपोर्टर खे बि वारो कोन थो खाए एक्सपोर्ट करे। त इहो महीनो सॼो जेको आहे जून वारो जंग में निकिरी वियो ऐं सूरत हाल तमामु घणी इंटरनेशनल जेका फ्लाइट हुई तमामु घणी टफ हुई, चार्जिस घणा, इन करे असांजो ज़मींदार ठेकेदार अंबनि जो उन सभिनी नुक़सानु खाधो। पर हिकिड़ो ॿियो फ़ाइदो थियो त हिन साल सिंध जे ज़मींदारनि खे जेको गुज़िरियल साल 200 खां 250 रुपया किलो अंब मिलंदो हो सिंधड़ी गाॾे ते, उहो हिन साल ज़मींदार जेको आम कंज्यूमर वीचारो आहे उनखे 120 रुपया 30 रुपया किलो सिंधड़ी अंब पकल मिलियो पिए। कंज्यूमर खे फ़ाइदो थियो, पर ओवरऑल जेका मईशत हुई या ज़मींदार जिन जा बाग़ात ठेकेदार उन्हनि खे वीचारनि खे नुक़सानु थियो आहे। सही पिया चओ, बिल्कुलु इहा ॻाल्हि त आहे। अच्छा, असां हूअं माना ॾिसंदा आहियूं ॿाहिरि जी ज़ाहिरी ॻाल्हि आहे मार्केट अलॻि आहे ऐं उतां जो बिज़नेस माइंड अलॻि आहे। उतां जी फैक्ट्रीज़ ॾिसो त हर शइ जी असांजी फैक्ट्री नज़र अची रही आहे। मैंगो चिप्स बि उते जेको आहे न उहे प्रिज़र्व कया वेंदा आहिनि, पूरे साल जे लाइ उन्हनि खे इस्तेमालु कयो वञे थो। ऐं टमाटे जी प्योरी, हर शइ खे माना सुठे तरीक़े सां इस्तेमालु कयो वञे थो।
असां वटि छा था सम्झो इहे नंढियूं नंढियूं फैक्ट्रीज़ छा तमामु घणो ॾुखियो कमु आहे? न बिल्कुलु इहा भई असां वटि जेके इलाही सारा पेरिशेबल जेके फ्रूट्स वेजिटेबल पहिरियों भाई अंब पेरिशेबल आहे, हुनजी शेल्फ लाइफ तमामु घटि आहे। टमाटो तव्हां ॾिसो हींअर त टमाटो 400 रुपया किलो हले पियो, बिल्कुलु अॼु बिल्कुलु। खां 15 ॾींहं पहिरीं 100 रुपया किलो बि कंहिं कोन वरितो, हींअर जी 400 रुपया छो जो शादी थी आहे, सप्लाई पोयां घटि आहे। हा अहिड़ी तरह सां मिर्च आहिनि, सब्जियूं सब्जियूं आहिनि, उन्हनि खे प्रिज़र्व करण जे लाइ उनखे जेको कोल्ड स्टोरेज में रखी उनखे जॾहिं ज़्यादा बल्क में सप्लाई थिए थी रेट किरियो पवंदो, उनखे वरी कोल्ड स्टोरेज में प्रिज़र्व करे उनजी शेल्फ लाइफ वधाईंदा त जीअं भाउ जॾहिं कोट थींदी त वरी मार्केट में ईंदो त रेट मुनासिबु मिलंदो, कंज्यूमर खे फ़ाइदो, जेको प्रिज़र्व कंदो जेको स्टोर कंदो हुनखे फ़ाइदो। पर हाणे स्टोर करण जे लाइ हिकिड़ो त ज़मीनदारनि खे एतिरा पैसा कोन्हे जो हेॾा वॾा नंढा यूनिट लॻाइनि, कोल्ड स्टोरेज लॻाइनि, पर उसे पहिरीं पोइ उन जेके अंबनि खे या टमाटे खे या ॿियूं जेके शयूं आहिनि पेरिशेबल आइटम उनखे उनजी पहिरीं ग्रेडिंग थिए, पोइ प्रोसेसिंग थिए, पोइ वरी हुनखे प्रिज़र्व करे रखनि। जी हाणे प्रोसेस ग्रेडिंग ऐं प्रोसेसिंग त ठीकु आहे थी वेंदी, वाटर ट्रीटमेंट बि थी वेंदो, टमाटे जो बि थी वेंदो ऐं अंब जो बि थी वेंदो, पर कोल्ड स्टोरेज जेकॾहिं केरु खोले थो कोल्ड स्टोरेज जी सूरत हाल आहे त तव्हां वटि हींअर बिजली जो यूनिट 70 रुपया आहे ऐं कोल्ड स्टोरेज जो मक़सदु आहे 24 कलाक हुन में लाइट हुअणु घुरिजे। हा असां वटि लाइट आहे कोन को, हलो ठीकु आहे रेट खे मुंहुं ॾेई वेंदो जेको लॻाइण वारो, लाइट आहे कोन को, सही 24 पिया चओ। कलाक मां नंढनि शहर में तव्हां कंदा 16-17 कलाक, लोड शेडिंग 18 कलाक, बाक़ी त 6 कलाक हले थी। ॿिए नंबर ते वरी हलो अल्टरनेटिव एनर्जी त सभु वञनि था एनर्जी ते, त उनजी कास्ट एॾी महांगी आहे, सोलर पैनल लॻायो, पोइ इन्वेंटर लॻायो, पोइ वरी ॿी बैटरियूं लॻायो, एॾी वॾी कास्ट आहे त हुन में वारो ई कोन थी काए, तॾहिं अलाए गवर्नमेंट खे इहो करिणो पवंदो त एनर्जी जा रेट जेके बिजली जा रेट घटाए छॾे, या वरी जेको कोल्ड स्टोरेज खोले हुनखे सब्सिडाइज रेट ते ॾियनि, त तोखे पैनल बि ॾियूं था, तोखे इन्वेंटर बि ॾियूं था, तोखे लिथियम जी बैटरियूं वठी ॾियूं था, तव्हीं लॻायो हर सही। शहर में जिते टमाटो थी उते जी हा टमाटे जी जा हा कोल्ड स्टोरेज 5-7 लॻी वञनि, जिते अंब थियंदा उते उहे लॻी वञनि, त इहो जी सॼी दुनिया में थिए थो, असां वटि थी सघे थो, पर हाणे इहो आहे त इन सभिनी शयुनि ते एक्टिविटी करण जे लाइ हिकिड़ी कास्ट तमामु घणी आहे ऐं कास्ट एतिरी आहे आम माण्हू ज़मीनदार या जेको ट्रेडर आहे उहो भरे कोन थो सघे, हिन में सही पिया गवर्नमेंट खे चओ। सपोर्ट करणु घुरिजे, या वरी पंहिंजे बिजली यूनिटनि जा रेट घटाए, बिजली जो यूनिट जेकॾहिं 15 रुपया थी वञे त हर माण्हू अफोर्ड करे सघे थो, हिकिड़ो नंढिड़ो कोल्ड स्टोरेज ठाहे सघे, हिकिड़े कमरे में बि कोल्ड स्टोरेज तव्हांजो ठही वेंदो वॾो, जी जी जेको जी आहे 40,000 या 20,000 स्क्वायर फुट ते ठाहिण जी ज़रूरत ई कोन्हे, तव्हांजो जेको आहे सो 1000 फुटनि जो कोल्ड स्टोरेज ठही सघे थो, जेको माण्हू जंहिंजी जेतिरी कैपेसिटी हुजे त, पर उहो बिल्कुलु तॾहिं थींदो बिल्कुलु जॾहिं तव्हांजी रनिंग कास्ट घटि हुजे। सही पिया चओ। रनिंग कास्ट तमामु घणी आहे, इन करे हर माण्हू जेको अवॉइड करे थो भाई अहिड़े धंधे में छो वञे जंहिंमें रुॻो हिकिड़ो मथे जो सूर हुजे, हा टेंशन हुजे बिजली जो, ऐं ॿिए नंबर ते कास्ट हुजे, असांजी कास्ट ई कोन निकिरंदी। एग्जैक्टली तव्हां बिल्कुलु सही पिया चओ, इहे सभु मसइला त आहिनि, इहे हक़ीक़तूं आहिनि। अच्छा थैंक यू सो मच, तव्हां असांखे टाइम ॾिनो। आख़िर में छा मैसेज ॾियणु चाहींदो तमामु व्यूवर्स जेके तव्हांखे हिन वक़्तु ॾिसनि पिया असल ॿुधनि पिया? में तव्हांजी महिरबानी, मैसेज असीं कहिड़ो ॾींदासीं, ॻाल्हि इहा आहे त हिते असां वटि माना जेके असांजा ज़मीनदार आहिनि, ऐं पाण ज़मीनदार आहे, असांजी सिंध चैम्बर ऑफ एग्रीकल्चर जी तमामु वॾी एसोसिएशन जंहिंसां लाॻापियल उहिदेदार या सीनियर वाइस प्रेसिडेंट दोस्तनि सभिनी खे असांजे फोरम ते बि चवंदा आहियूं त बाबा ॻाल्हि इहा आहे त तव्हां इदारनि जो आसिरो घटि करियो, गवर्नमेंट जे इंसेंटिव जो उन्हनि जे सब्सिडी जो आसिरो घटि करियो, सही वधि खां वधि पंहिंजी जेका हिकिड़ी प्लानिंग करियो, हिकिड़ी फाइनेंशियल प्लानिंग करियो, ॿी लैंड मैनेजमेंट जी प्लानिंग करियो, तव्हां जेतिरा पैसा आहिनि उहो ज़मीनदारी जा उनजो वधि खां वधि इस्तेमालु पंहिंजे उन कारोबार ते करियो, ऐं न सिर्फ़ु ज़मीनदारी ते पर ज़मीनदारी सां गॾु जेके ॿियूं शयूं उनखे करण जी कोशिशि करियो, त जेके ज़मीनदारी वारे फसल में तव्हांखे लॉस थो थिए पाणी न मिलण जे करे, रेट न मिलण जे करे, मौसमी हालात जे करे, त तव्हां वटि ॿियो को सब्सिट्यूट हुजे जेको ज़रा सां लाॻापियल हुजे, उन मां तव्हांजो उहो सभु जेको आहे कंपनसेट थी वञे। जी ॿिए नंबर ते इहा ॻाल्हि आहे त जेको ज़मीनदार आहे उहो पंहिंजा जेके फसल पोखे थो, सारियूं पोखे थो, कमंद पोखे थो, पुटियूं पोखे थो, या असांजी कणिक पोखे थो, मेजर फसल पोखे थो, या इवन सब्जियूं पोखे थो, त उहो रेट जो आसिरो न करे पंहिंजी जेका 80 एकड़ पैदावार आहे उहा वधाए, छो जो सॼी दुनिया खां असीं ज़रूरी फसलनि जी पैदावार में सॼी दुनिया खां पोइ आहियूं। जी हा जी दुनिया हा अगरि जेकॾहिं कणिक जो जेको आहे 70 मण 75 मण खणे पई त असीं 25 मण पिया खणूं, सही पिया चओ कमंद बिल्कुलु। जो दुनिया खणे पई 1600 मण, असीं 600 मण पिया खणूं, त कमंद एवरेज वधाइणी पवंदी ऐं प्लस प्लानिंग फाइनेंशियल लैंड मैनेजमेंट जी प्लानिंग करणी पवंदी, इनशाला अला कंदो त आसानी थी वेंदी हली। इंशाल्लाह इंशाल्लाह, थैंक यू सो मच, तव्हांजी महिरबानी, तव्हां टाइम ॾिनो महिरबानी। असांखे। नाज़रीन असां ब्रेक जी तरफ़ अॻियां वधंदासीं। प्रोग्राम में साथ मौजूदु आहे मीज़ान बैठक प्रीमियम चूरो चांहि जो, ऐं ही फौरी तौर ते गहरो सुनहरी रंग ॾिए थी, हिकु मज़बूत भरपूर जाइको पेश करे थी। ॾिसंदा रहिजो सुबुह मेहरान।
नाज़रीन सभिनी ॾिसंदड़नि खे आउं ॿीहर वेलकम चवां थी तव्हांजे पंहिंजे प्रोग्राम सुबुह मेहरान में। ऐं प्रोग्राम में स्पॉन्सरशिप मौजूदु आहे मीज़ान बैठक प्रीमियम चूरो चांहि जी। ऐं चूरो चांहि आहे ॾाढी ज़बरदस्त चांहि आहे, हिकु प्रीमियम डस्ट जो मख़सूस मेलाप जेको फौरी तौर ते घाटो रंग, मज़बूत खुशबू ऐं आला मयार जो ज़ाइक़ो फ़राहम करे थो। सो हिन स्पॉन्सरशिप सां पंहिंजे प्रोग्राम जी तरफ़ अॻियां वधां थी। ऐं असां जॾहिं बि ज़िक्र कयो आहे क्लाइमेट जो ऐं जॾहिं बि असां ख़ासि तौर ते एग्रीकल्चर जो ज़िक्र कयूं था त क्लाइमेट जो डेफिनेटली उन ते तमामु घणो असरु पवे थो। कल्चर ऐं असां जॾहिं बि वरी मूं मां मुआशी ऐं उन्हनि सियासी इशूज़ जी ज़रूरु ॻाल्हि कंदसि त उहे हिक ॿिए सां माना इंटरलिंक्ड ज़रूरु हूंदा आहिनि। क्लाइमेट असरु कंदो आहे असांजे एग्रीकल्चर ते ऐं एग्रीकल्चर असांजे मुल्क में माना असां चऊं त रीढ़ जी असांजी हॾीअ वांगुरु उहो कमु करे थो। ऐं जेकॾहिं असां वटि पाणी सुठो न आहे, असां वटि फ़सुल सुठा कोन्हनि के त असां अञा घणो मुश्किलातुनि खे मुंहुं ॾियूं था। ऐं ज़ाहिरी ॻाल्हि आहे जिथे पाणी सुठो आहे त पोइ उते असांखे उहे ज़मीनूं सुठियूं नज़र ईंदियूं आहिनि, उहे फ़सुल असांखे सुठा नज़र ईंदा आहिनि। ऐं मेजर क्रॉप्स असां जेकॾहिं उन्हनि जो ज़िक्र कयूं सीज़नल हूंदा आहिनि, उहे सुठा जॾहिं थियनि था त पोइ फ़ाइदो उन असांखे आम माण्हू खे बि पहुचे थो, उन महिनत कंदड़ तबिके खे पहुचे थो, जेके हारी आहिनि, जेके 24/7 मां चवंदसि त उन मसइलनि में वीचारा घिरिया पिया हूंदा आहिनि। पर उन जे बावजूदि बि असां ताईं जेको अन्न पहुचंदो आहे उन में उन्हनि जो हथु हूंदो आहे, उन्हनि जी महिनत हूंदी आहे, उन्हनि जो पोरियो हूंदो आहे, तॾहिं असां घरनि में वेही सुख सां खाईंदा आहियूं। मार्केट रेट किरी था पवनि, आबादगार खे उनजो सुठो मुआवज़ो नथो मिले, आम माण्हू ताईं शयूं उहे जेको आहे ॾुखियाई सां पहुचनि थियूं। ऐं जेकॾहिं अंब जो बि ज़िक्र कयूं त माना असां हमेशह ॿुधो आहे त असां वटि सिंध में जेतिरो सुठो अंब थिए थो उहो दुनिया सॼी में एक्सपोर्ट थींदो आहे। ऐं हिन दफ़े उहो बि न थियो। आम माण्हू खे ख़ैर वरी बि घटि रेट में उहो जेको आहे सो ज़रूरु मिलियो आहे हिन दफ़े। नाज़रीन उमेदु करियूं था त असां वटि जेको आहे सो पाणी जा इहे मसइला ख़तमु थियनि। ऐं मूं पहिरीं बि ज़िक्र कयो हो त मुहर्रम जो महीनो हुजे ऐं असां पाणी जे लाइ माना एहतिजाज ॾिसूं, असां माण्हुनि खे पाणीअ जे लाइ रोईंदे ॾिसूं, पाणीअ जे लाइ माण्हुनि खे तड़पंदे ॾिसूं त इहा ॾाढे वॾे हक़ीक़त में अफ़सोस जी ॻाल्हि आहे। ऐं मौसम इलाही हिन वक़्तु सफोकेटेड आहे। हूअं बि माना असां जॾहिं इन्हनि सभिनीनि शयुनि जी ॻाल्हि कयूं था त इहे सभु शयूं त हिकिड़ी सफोकेशन यकीननि पैदा कनि थियूं। पर हींअर वाक़ई में बि इलाही सफोकेटेड मौसम आहे। उमेदु कयूं था त सुठा मींहं पवनि ऐं इहे मींहं जेको आहे असांजे लाइ रहमत जा सबबु बणिजनि। छो त असां वटि अक्सर ईअं थिए थो त उहो मींहं बि जेको आहे न असांजे लाइ नुक़सान जो सबबु बणिजी वेंदो आहे असांजी पंहिंजी ग़फ़लतुनि जे करे। ऐं कुझु ॾींहं आहिनि, चंद हिननि ॾींहंनि खे मां ज़रूरु चवंदसि त चंद मख़सूस ॾींहं आहिनि। उन खां पोइ असांजा स्कूल बि खुली वेंदा, कॉलेज सभु माना एजुकेशनल इदारा खुली वेंदा, 2 महीननि जूं मोकलूं ख़तमु थी वेंदियूं। ऐं इहा ई उमेदु त हीअ जेके रिमेनिंग डेज़ आहिनि इहे तव्हां सुठा गुज़ारींदव। ऐं ॿार अॼुकल्ह जो जेको ॿारु आहे, इहे रिसर्च असांखे ॿुधाइनि पियूं त उन्हनि खे गैजेट्स खां तव्हां परे रखो। ॿार ते हेल्थ जा इलाही इशूज़ थियनि था, मेंटली त ठीकु आहे उन ते उहे इशूज़ थियनि था, मेंटल हेल्थ इशूज़, पर फिज़िकल हेल्थ प्रॉब्लम्स ॿारु फेस करे थो सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु इन जे लाइ त हू तमामु गैजेट्स सां ॾाढो घणो अटैच आहे। आई साइड जा प्रॉब्लम्स, मेंटल इशूज़, पोस्चर जा मसइला, डाइट जा ॿार जा मसइला, खाद खुराक जा मसइला। उन में पेरेंट्स जेकॾहिं चाहींदा त ॿारनि खे सुठी हिकिड़ी रूटीन खे फॉलो ज़रूरु कराए सघनि था। एंड होप सो त हीअ जेके बचियल मोकलुनि जा ॾींहं आहिनि इहे तव्हांजा, तव्हांजे ॿारनि जा ज़रूरु सुठा गुज़रंदा। नाज़रीन मूंखे ॾींदो इजाज़त ऐं मुंहिंजी इंटायर टीम खे इजाज़त ॾींदो। हिन पूरे प्रोग्राम सां साथ मौजूदु रहियो मीज़ान बैठक प्रीमियम चूरो चांहि जो। ख़ुशियुनि जो मतिलबु आहे बैठकूं वेहकूं, ऐं हिकु सुठी बैठक लाइ अहिड़ी चांहि ज़रूरी आहे जेका हुनजी पंहिंजाइप सां हम आहंग हुजे। मूंखे ॾींदो इजाज़त, पंहिंजी दुआउनि में रखंदो यादि। अल्लाह निगहबान।